दोस्तों अस्सलाम वालेकुम। यकतारे ऐं चपड़ीअ जो बेताज बादशाह आशिक मजबूर फ़नकार ग़ुलाम हुसैन उमराणी। ग़ुलाम हुसैन उमराणी केरु ऐं किथां जो आहे? छा हक़ीक़तन ग़ुलाम हुसैन उमराणी ज़ानी ऐं शराबी आहे? छा सदफ़ भुट्टे सां वाक़ई ग़ुलाम हुसैन उमराणी भॼी कोर्ट मैरिज कयो आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। हलूं था मेन टॉपिक जी। दोस्तों, फ़नकार ग़ुलाम हुसैन उमराणी जो ताल्लुक़ उस्ताद मोहम्मद बलोचिस्तान सां आहे। फ़नकारीअ खां अवल हू मुख़्तलिफ़ फ़िल्मुनि में अदाकारी कंदो रहियो। शुरूआत में यकतारे चपड़ीअ ॾुखायल शाइरी खेसि सालनि ताईं उरूज ते पहुचायो, जंहिं दौरान ग़ुलाम हुसैन उमराणी सवें कामयाब गीत रिकॉर्ड कराया। लेकिन बाद में संदन ज़िंदगीअ जा बुरा लम्हा शुरू थिया। शराब में दुध हुजण जा वीडिया, सदफ़ भुट्टे सां भॼी शादी करण जा अफ़वाह मथसि, ज़ानी ऐं शराबी हुजण जा इल्ज़ाम संदसि घर खां निकिरण खे माल करे छॾियो। वाज़े रहे त सदफ़ भुट्टे सां शादीअ जूं सिर्फ़ अफ़वायूं हुयूं। हक़ीक़त में ग़ुलाम हुसैन उमराणी सदफ़ भुट्टे सां शादी न कई हुई। ख़ैर, ग़ुलाम हुसैन उमराणी पंहिंजे कयल ग़लतियुनि खे तस्लीम कंदे पूरे क़ौम खां माफ़ी वरिती। हिन वक़्त बि हू फ़नकारीअ सां वाबस्ता आहे, लेकिन हू हिन वक़्त यकतारे चपड़ीअ खां वधीक जदीद फ़नकारी कंदे नज़र ईंदो आहे।